साचो सतराम। पाठ साहब विस्पतवार नामदान जी इन शुभ अवसर ते उन्हीं सचे साईं जी रामत पाइण जे लाए सनन दावन में आई हूं। सोहरी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज्य देवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। असां जॾहिं बि उन्हीं सचे साईं जी रहमतुनि में अची नाम सिमरन से जुड़ंदा आहियूं, ध्यान से जुड़ंदा आहियूं, तुंहिंजो मक़सद हूंदो आहे त पंहिंजे जीवन के बेहतर अंदाज सां संभाली दे उन्हीं मालिक जी रहमत में अॻिते वधण। छाकाणि त नाम जो मक़सद आहे उन्हीं मालिक उन्हीं ईश्वर जी उहा रहमत जेका पाण खे उन्हीं सां मिलाए छॾे। ऐं ध्यान जो मक़सद आहे तो उन्हीं जे ध्यान में रहण, यानी ॿियनि पासनि खां हटी करे उन्हीं तरफ़ वधण। ऐं असां बि ॿियनि पासनि खां हटण चाहींदा आहियूं, पर उन्हनि में ॻंढियल या मिलियल बि रहंदा आहियूं। तंहिंजे करे ध्यान जो मक़सद आहे त असां ध्यान यानी समझ सां कमु कयूं। जीअं असां कंहिंखे कोई कमु चवंदा आहियूं, कोई अहिड़ो कमु हूंदो आहे त चवंदा आहियूं ध्यान सां कजांइ। कोई किथे मोकिलींदा आहियूं त वञी करे उनसां कुझु ॻाल्हियूं करे अच, त उनखे चवंदा आहियूं ध्यान सां ॻाल्हाइजांइ, मतिलबु पंहिंजो पाण खे विझाए में। कंहिंखे कुझु चवंदा आहियूं खणण जे लाइ, चवंदा आहियूं कुझु ध्यान सां खणी वञिजांइ, कुझु अहिड़ी चीज़ हूंदी आहे। तंहिंजे करे असां हर कमु ध्यान यानी संभाले करे करण जी कोशिशि कंदा आहियूं। ऐं ध्यान असां हक़ीक़त में जेकॾहिं उन समझ सां कमु कयूं त पोइ असां तमामु घणो अॻिते वधी हलूं। ऐं आमतौर सां इंसान जेके बि आहियूं त असांखे अखियूं ॾिनियूं वियूं आहिनि, पर जेको घणो संभाले हलंदो आहे त उनखे चइबो आहे उनजो ख़्यालु कजांइ ॿ ॾहनि खे 4 अखियूं थी, 2 अॻियां 2 पोयां। हे घणो ॾिसंदो थी, इन करे पंहिंजो पाण खे संभालजांइ। ऐं हक़ीक़त में 4 अखियूं असां सभिनी खे आहिनि बि सही। आमतौर सां
असां बार बार खे जोक में चवंदा आहियूं, कुझु बि चवंदा आहियूं कंहिंखे ॾिसी करे, पर गहराई सां ॾिसंदासीं चार अखियूं असांखे सभिनी खे आहिनि, ॿ अॻियां ॿ पोयां। पर जेकॾहिं अञा चऊं त असांखे 8 अखियूं ई तॾहिं बि असां ग़लति कोन्ह, ॿ ॿ पासे में बि अखियूं आहिनि। ऐं जेके असां 4 अखियूं चवंदा आहियूं, 2 अखियूं असां साम्हूं ॾिसंदा आहियूं, ऐं जेके पोयूं 2 अखियूं चवंदा आहियूं उनजो मक़सदु आहे ध्यान सां संभालण सां हलणु, ख़बरदारी सां हलणु। हाणे उहा ख़बरदारी असां कंहिंमें था रखूं, इहो असांजो कमु आहे। आमतौर असां संसार में जेके इंसान आहियूं, असां पंहिंजूं 2 अखियूं खोले रखंदा आहियूं, पर जेके ख़बरदारी वारियूं 2 अखियूं आहिनि उहे असांखे ॾिनियूं इन करे वयूं त असां जीअं संभाले करे हलूं, ऐं असां संभाले हलंदा आहियूं। पर ज्यादातर मां इहो नथो चवां त हमेशा न, असां संसारी इंसान घणो करे 2 अखियुनि जो इस्तेमालु जेके ख़बरदारी वारियूं आहिनि उहे शायदि घणो करे ग़लति कम में ज्यादा कंदा, मिलियूं असांखे चङे कम जे लाइ, पर हक़ीक़त में असां शायदि ग़लति कम जे लाइ उहे ज्यादा इस्तेमालु कंदा। असां ॾिसंदासीं कॾहिं असां कंहिं ग़लति पासे वञूं, ग़लति पासे ॾिसूं, कोई ग़लति कमु कयूं त पोइ असां उन वक़्तु उहे अखियूं खोले करे रखंदा आहियूं। हेॾे तकींदासीं, पासे को तकींदासीं, पोयों ॾे तकींदासीं, ईअं ॾिसंदा वेंदासीं, को ॾिसे त न, को सभिनी को पंहिंजी अखियुनि खे नज़र बचाईंदा वेंदासीं। उन नज़र बचाइण जो मक़सदु आहे यानी ॿियनि जी अखियुनि खे सभु धोखो ॾियणु चाहियूं था, पंहिंजूं अखियूं वधीक था खोलूं। ग़लति तरफ़ असां जॾहिं बि वेंदासीं असां केतिरा ख़बरदार हूंदा, केतिरा सतर्क हूंदा आहियूं, केतिरो पंहिंजो पाण खे संभाले करे हलंदा आहियूं। ग़लति कमु असां जॾहिं बि कंदासीं, जॾहिं बि वेंदासीं, असांजो हिकदमि 4 त छा 8 अखियूं असांजूं खुली वेंदियूं। तक़रीबन असां सभु हिक ॿिए खां पुछंदासीं, पंहिंजो पाण हिक ॿिए खां न पर पंहिंजो पाण खां, त शायदि असांजो इस्तेमालु कयो हूंदोसीं। पोइ उहो लेन देन में हुजे, ॾियण वठण में हुजे, कंहिं पासे वञण में हुजे, कंहिंसां ॻाल्हाइण में हुजे, कंहिंसां हलण में हुजे, ज़रूरी न आहे असां ग़लति खे माना ॿिए कंहिं एंगल सां ग़लति वठी वञूं। असां जॾहिं बि कोई अहिड़ो कमु कंदा आहियूं जेको तमामु घणी ख़बरदारी वारो हुजे त पोइ अॻियां पोयां तकींदा आहियूं। पोइ जेको घणो करे असां पंहिंजूं 2 ॿियूं अखियूं खोलींदा आहियूं, जंहिंखे पोयूं अखियूं चवंदा आहियूं, जेकॾहिं उहे अखियूं असां सिर्फ़ु पंहिंजो पाण ते खोले करे रखूं, पंहिंजो पाण खे ॾिसी करे रखूं, त मां ग़लति पासे ते नथो वञा, ग़लति हरकत त नथो कयां, कंहिंसां चीटिंग, कंहिंसां धोखो त नथो कयां,
पोइ शायदि असां सभिनी चीज़ुनि खां बची वञूं। पर असां हमेशा ॿियो न ॾिसे, ॿियो न सम्झे, उन्हीं खां पंहिंजो पाण खे बचाईंदा आहियूं। पर के ग़लती, के पाप, के ग़लत पासे खां पंहिंजो पाण खे बचाइण लाइ इस्तेमालु न कंदा आहियूं, पर के धोखो ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं। जेको धोखो पंहिंजो पाण सां हूंदो आहे, जेका ग़लती पंहिंजो पाण सां हूंदी आहे। ऐं ॿी सूरत में ॾिसूं त असां सभु इंसान पंहिंजे कर्मनि ते बि अटूट यकीन रखंदा आहियूं त जहिड़ो कंदासीं तहिड़ो पाईंदासीं, जहिड़ो पोखींदासीं तहिड़ो पाईंदासीं। तंहिंजे करे असांखे पंहिंजूं अखियूं हमेशा ॿ न पर चार आहिनि। ॿ ॿियनि खे ॾिसण जे लाइ, ॿ पाण खे ॾिसण लाइ। अगरि ॿ अखियूं जेके ॿियनि खे ॾिसण वारियूं आहिनि, उन्हनि खे असां कुझु रोके बि नथा सघूं। साम्हूं कुझु बि आयो, कोई बि आयो, कहिड़ो बि आयो, भला अखियूं असां छा कंदासीं? अखियुनि जो धर्म आहे ॾिसणु। उन ॾिसंदियूं शयूं कोई कुझु बि चवे, उन्हनि जो कोई वास्तो कोन्हे। कुझु बि साम्हूं ॾिसण जे किथे बि वञूं, कुझु कुझु करे ई नथा सघनि। उहो असांजे वस में कोन्हे। पर शहंशाह सतगुरु साईं संत रामदास आगन चवंदा, ॾिसण अखियुनि जो धर्म आहे, पर वरी मुड़ी करे ॾिसण उते कुझु ॿियनि अखियुनि जो खुलण आहे। वरी वरी ॾिसण, वरी गौर सां ॾिसण, वरी वरी लोभ, लालच, हवस सां ॾिसण। तो पोइ उहो इन्ही अखि जो धर्म न आहे, उहो कुझु ॿियो ॾिसे थो। साॻे नमूने जेकॾहिं उहे वरी ॿ अखियूं जेके ॿियूं आहिनि, ईअं आयासीं, दर्शन कयोसीं सचे साईं जो, पर जेकॾहिं वरी उनखे प्यार सां ॾिसण, वरी उनखे गौर सां ॾिसण, वरी उनखे ॾिसी करे उनजे जीवन खे ॾिसण, ॾिसी करे वरी प्यार ऐं मोहबत में उनजे कर्मनि खे ॾिसण, उनजे अमलनि खे ॾिसण, उनजे नूर खे ॾिसण। ऐं पोइ अगरि ॾिसंदा वेंदासीं उन तस्वीर खे, सचे साईं खे, त पोइ उहो सिर्फ़ तस्वीर न रहंदी, सिर्फ़ मूर्त न रहंदी, पर जीअं जीअं असांजूं अखियूं खिलंदियूं वेंदियूं, ॾिसंदियूं वेंदियूं, प्यार में भरबियूं वेंदियूं, त पोइ मूर्त जे अंदरि जेको पाण विराजमान आहे, उहो असांखे पाण मुस्कुराईंदो, खिलंदो ॾिसंदो, पंहिंजो पाण लाइ कशिश कंदो ॾिसण में ईंदो, पंहिंजो पाण खे अखियूं उहे साॻियूं आहिनि, पोयूं अखियूं बि साॻियूं आहिनि। असां प्यार सां, सिक सां, श्रद्धा सां, मोहबत सां कंहिंखे ॾिसूं था, छा खे ॾिसूं था? ऐं हमेशा जॾहिं असां उन सचे साईं खे ॾिसंदासीं, कि चङे पासे ॾिसंदासीं, असां पंहिंजो चहिरो ॾिसंदासीं, महकंदो ॾिसण में ईंदो, खिलंदो ॾिसण में ईंदो, अंदरि जूं लहरूं, उथंदे तरंगूं
भजन ते ॾिसण में ईंदो। पर अगर गलत पासे ॾिसंदा त खौफ, मायूसी, परेशानी, तनाव, टेंशन सब कुछ उन्हीं में ॾिसण में ईंदो। तंहिंजे करे असां पंहिंजी अखियुनि खे हमेशा उन सचे साईं खे ॾियूं। असांजो ध्यानु हुजे, असांजी ख़बरदारी हुजे, असांजो ॾिसणु हुजे, पर अहिड़ो ॾिसणु हुजे जेको असांखे ठारे रखे, असांखे बढ़ाए रखे। छाकाणि त असांखे जेके अखियूं मिलियूं आहिनि उहे संभाले करे हलण जे लाइ मिलियूं आहिनि, ठोकर खाइण जे लाइ कोन मिलियूं, खॾे में किरण लाइ कोन मिलियूं, पर या खॾे खे भरे हलूं या खॾे खां बचाए हलूं। असां ॿई कम करे सघूं था। असां रस्ते सां वञूं पिया, कोई पत्थर हुजे त हलंदे असां उन पत्थर खां परे थी हलंदासीं, ठोकर खां बचंदासीं, या पत्थर तां ठोकर खाई करे किरण जी कोशिशि कंदासीं। यानी असांखे जेके मिलियूं नी असां ठोकर खां बचूं। अखियूं असांखे जेके मिलियूं नी, असां रस्ते सां वञूं पिया, साम्हूं कोई खॾो हुजे, खॾे खां बचण जे लाइ मिलियूं नी, भई पासीरा थी वञो। अञा जेकॾहिं थी सघे असां पत्थर खे हटाए छॾूं या खॾे खे भरे छॾियूं त जीअं ॿियो बि कोई न करे, ॿियो को बि ठोकर न खाए। पर जेकॾहिं असां नथा करे सघूं, ठीकु आहे, कोई ॻाल्हि कोन्हे, पर पाण खे त बचाए करे हलूं, पाण त न किरूं, पाण त खॾ में न पऊं। तंहिंजे करे अखियूं असांखे संभाले हलण जे लाइ मिलियूं, पंहिंजो पाण खे ॾिसी हलण जे लाइ मिलियूं। ऐं ग़लति पासे वञणु, ग़लति करणु, ग़लति हलणु, उहो सभु ठोकर या खॾो हूंदो। पर जेकॾहिं संभाले हलंदासीं, भई ठोकर मां छो खायां, पासीरो हलियो वञा, त पोइ उहो ध्यानु आहे, उहा सम्झ आहे, उहा ख़बरदारी आहे। तंहिंजे करे असां हलंदा बि रोज़ आहियूं, घुमंदा बि रोज़ आहियूं, खॾा बि केतिरा ॾिसण में ईंदा आहिनि ऐं पत्थर बि केतिरा ॾिसण में ईंदा आहिनि। पोइ उहे रस्ते जा हुजनि, उहे जीवन में हुजनि, उहे हलण में हुजनि, कारोबार में हुजनि, घर में हुजनि, परिवार में हुजनि, दोस्ती में हुजनि या संसार में हुजनि, पर उतां गुज़रणो असां सभिनी खे आहे। संसार में आयूं, हलणो आहे, हिकु जॻह ते वेही न रहंदासीं, त पोइ असां हलंदा हलूं, पर संभाले हलंदा। साम्हूं पतो आहे संसार में चौधे वारी जे अंदर, ऐं उन चौधे वारी में कमरे में हुजो, चौधे वारी हुजे, उन कहिड़ो दरवाज़ो बि हुजे, त पोइ असां दरवाज़े खे खोले करे निकिरंदासीं या भितर न मथो मारींदासीं। जेको दरवाज़ो हूंदो असां उतो निकिरंदासीं। तंहिंजे करे चौधे वारी जेका बि खइजी वञे चौधारी, पर पोइ बि कोशिशि करे दरवाज़े खां निकिरण जी कोशिशि कयूं।
भितन के मथो मारींदासीं त पाण पंहिंजो मथो फाड़ाईंदासीं, ॿिए खे छा कंदासीं। ऐं जीअं असांखे संसार में हर रोज हलणो आहे ऐं संभाले करे हलणो आहे। इन करे उन्हनि संतनि, उन्हनि महात्माउनि, देवनि, अवतारनि, उन ईश्वर, उन प्रभु, उन सचे साईं असांखे नाम जो रस्तो ॾिनो। त नाम ध्यान सां पंहिंजो पाण खे ॿाहिरि कढंदा हलो। ऐं नाम सां बि उन्हनि असांखे घणो वक़्तु कोन चयो। जेको कुझु करे सघंदा रोज़ कयो ज़रूर। अधु कलाक सुबुह जो कयो, अधु कलाक शाम जो कयो, कलाक ख्यालु कयो, ठीकु आहे। 24 कलाक त असांखे संसार में छॾे ॾिनो पंहिंजी मर्ज़ी सां हलो। 24 कलाकनि मां सिर्फ़ु 1 कलाक। ऐं जेकॾहिं पंहिंजे जीवन खे ॾिसंदा त शायदि असां 1 कलाक में कॾहिं कॾहिं ॾींदा हूंदासीं। ऐं ॾिसंदासीं असां जॾहिं बि कोई संसार जो कमु विच में छॾींदा आहियूं या अध में छॾींदा आहियूं त पोइ कोशिशि करे ॿिए दफ़े डबल करे असां उनखे पूरे करण जी कोशिशि कंदा आहियूं, जॾहिं अॻिते वधायूं। कॾहिं असां चयो आहे दुकान न खुलिया त कोई परवाह कोन्हे। संसार में जेको बि असां कमु कंदासीं, कारोबार कंदासीं, हलंदासीं, त जेको बि असांजो कमु रहिजी वेंदो, कॾहिं वञण जे करे, कॾहिं कंहिं कम सां, कॾहिं खाइण जे करे, कॾहिं दोस्ती में, कॾहिं संगत में, किथे बि, त कोशिशि कंदासीं जेको असांजो कमु रहिजी वियो उनखे ॿीणी महिनत करे पूरो करण जी कोशिशि कंदासीं। आस्ते आस्ते उनखे कवर करण जी कोशिशि कंदासीं। इहा असां सभिनी जी आदत असां ॾिसंदा ई आहियूं। पर असां कॾहिं नाम खे उहा अहमियत ॾिनी आहे। कॾहिं हिकिड़ी छुटी वञे, कॾहिं उनखे कोशिशि कई आहे त अॼु कलाक छुटो, ॿिए दफ़े 2 कलाक पूरा कंदुमि या 5-5, 10 मिंट वधाए करे ॾेई करे मां पंहिंजो उहो पूरो कंदुमि। कॾहिं कई आहे असां? कॾहिं बि न। पर हक़ीक़त वो कमाल जो असांजो 1 कलाक हूंदो आहे, या जेतिरो वक़्तु असां वेहींदा आहियूं। ऐं संत तुलसीदास त एतिरी छूट ॾिनी आहे, चयो 1 घड़ी, घड़ी में हूंदा आहिनि 24 मिंट। भई सॼे ॾींहं में सिर्फ़ु 24 मिंट कयो, ठीकु आहे। एक्चुअली सलो कोन ईअं चयो, हिकिड़ो वियो सेठ हूंदे, उनखे चएसि मां नेम ध्यानु सिमरन करणु चाहींदो आहियां, पर मां ॾाढो बिज़ी हूंदो आहे 24 कलाक, इन करे मां छा कयां। हुन चयोसि 1 घड़ी कई कर, 24 मिंट कई कर। हुन चयोसि न सही मां ॾाढो बिज़ी आहे, मूंखे एतिरो टाइम सॼे ॾींहं न मिलंदो जो मां 24 मिंट करे सघां, कुझु ॿियो चओ। हुन चयो भला आधी घड़ी, भई 12 मिंट कर। हुन चयो सही 12 मिंट, मां जो तोखे पतो आहे मुंहिंजो केतिरो टाइम क़ीमती हूंदो आहे, केॾो ॾुखियो हूंदो आहे करणु, इन करे मां कीअं करे सघंदुमि। सेठ बि ओड़ो। वरी संत तुलसीदास चयुसि चलो 1 घड़ी, आधी घड़ी, आधी का बोलते आध, अॼु चौथो हिसो कर, आध जो आध, भई 6 मिंट कर। चइसि तोखे पतो आहे केॾो ॾुखियो हूंदो आहे, कीअं थींदो। हाणे 6 मिंट मां नेम कर, मां कीअं पुॼी सघंदुमि, छा कयां।
सलो के पूरा कर लाइ चयो भाई वरी चयसि एक घड़ी आधी घड़ी नहीं तो आधी का बोले आध अगर जो उहे चयो भला संत सना की कोष्ठी जो कीनो सलाह भाई जंहिं महिल पुॼी भला जंहिं महिल रोज़ अचे छॾो संतनि जो दर्शन करे वियो कर ओड़ी महिल आहे कर चयसि हाणे मां रोज़ कीअं अची सघंदुमि कीअं ॾिसी सघंदुमि छा कंदुमि तोखे पतो आहे केॾो हाणे छिमिन थो हाणे ॾिसण थो कीअं मां साम्हूं थोरी टपां बि सही हाणे ॿिया कमु ॾिसां की तोरे ॾिसंदो वञा हाणे मां कीअं कंदुमि पोइ चई त पोइ दौलतदास चयुसि चए भाई चङो थी एक घड़ी कर 24 मिंट कर अञा न करे तो ठीक है 12 मिनट कर अध घड़ी कर जे अध घड़ी न करे तो चौथो हिस्सो कर 6 मिनट कर जे अञा न करे तो दर्शन कर जे दर्शन ही न कर तो बुक पानी में बुढ़ी मारे भला मां जा वो जगह तो जी मर्जी का मां जा कराए तो पाई है चलो मैं ॾिस दे तो पते में दे ॾिस दो वही टाइम जाए के मैं छा कया सो देखो हुन चयो ना बुक पानी में बुढ़ी मार हकीकत में कॾहिं बि कोई संत कोई ग़लति लफ़्ज़ न चवंदो आहे कंहिंखे ग़लति काई ॻाल्हि न चवंदो आहे पंहिंजे मुंहं में कंहिंजे लाइ कोई चवंदो आहे तूं हीअ ग़लति थो उहो सम्झाईंदो आहे दर्शन कंदो वञ उहो बि काफ़ी आहे लेकिन कर त सही बुक पाणी में बुॾी मर मुंहिंजो मतिलबु बुक पाणी में इंसान न ॿुॾंदो आहे इंसान जे लाइ उहो न चयो वियो उहो इंसानियत जे लाइ चयो वियो केॾी वॾी ॻाल्हि आहे तो सिंधी में हिकिड़ी पुराणी चवणी आहे नंढा हूंदासीं आम चवंदा हुआ भई हया वारो तो ढकड़ी में ॿुॾी वेंदो बेहया के समुंड में न ॿोड़ींदो पुराणी कहावत आहे भई ढकड़ी में जे पाणी जी ढकड़ी थींदी आहे अगर उहा भरियल हुजे मुंहुं में मुंहुं विझे नक में वञे तो नक में करे ॿुॾो रहंदो पाणी एतिरो चढ़ी वेंदो जे मौत अची वेंदुसि नक माना इज़त शान मान मुंहुं में नक सब खां वॾी अहमियत रखंदो आहे कॾहिं बि कंहिंजी इज़त ते छियो ईंदो आहे तो चवंदा आहिनि नक कपजी वियुसि बाक़ी छा बचो छरो पड़खारियो त नक कपियो नक कपियो कोई न नक तलवार सां कटियो या न कटियो हिकिड़ी अलॻि चीज़ आहे नक जे पोइतां मक़सदु इहो तुंहिंजी इज़त ख़तमु थी वई जेको पंहिंजी इज़त विञाए नक कपाए उहो बि ख़तमु ॻाल्हि थी वेंदी आहे हमेशह ग़लति चीज़ ई त नक कपाईंदी आहे न शुरू पड़खियो न कपियो राम या लक्ष्मण थोड़े कपियो उनजो त पंहिंजी इज़त उन पाण विञाई न जो हुन चयो ये चवणी आहे भई बेहया त समुंड में न ॿुॾंदो आहे जेको ॿियाई ते चढ़े घोड़ा उनखे संसार जो कहिड़ी परवाह भई जेको थिए इज़त हुजे ई न इंसानियत हुजे ई न हुनजो कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे लेकिन जेको इंसानियत इज़त सां जीअण चाहे उनखे पंहिंजो सावधान रहणो पवंदो ख़बरदार रहणो पवंदो बचाए करे हलणो पवंदो उनजे लाइ ढकड़ी में वॾी ॻाल्हि आहे जेको संत तुलसीदास चयो भाई बुक पाणी में ॿुॾी मर उनजो मक़सदु उनजे लाइ मुंहिंजो मक़सदु आहे बाक़ी बुक पाणी में इंसान न ॿुॾंदो आहे उनजी त आंगुर में न ॿुॾंदी पाण छा ॿुॾंदो जॾहिं पाणी जो थोरो असां ॾिसंदासीं कोई नंढो दॿो हुजे नंढो कुझु पियो रहे सिर्फ़ु पाणी थोरो हुजे त पोइ उन केवलियो कीड़ो मकोड़ो सॼा सॼा मच्छर में मरी वेंदा आहिनि जेको वेंदो ख़तमु थी वेंदो जेकॾहिं संसार में आयासीं मालिक जो नाम ध्यानु सिमरन न हूंदो त पोइ असांजी ज़िंदगी कीड़नि मकोड़नि वांगुरु थी वेंदी बसि ईअं ई पूरा थी वेंदासीं हलिया वेंदासीं पोइ त चवण जो मक़सदु इहो
तंहिंजे करे असांखे हर रोज़, छाकाणि त असां रोज़ जीअण वारा आहियूं, असां कंहिं संत महात्मा देवन दूतनि ते कोन था वञूं। असां सिर्फ़ु पंहिंजो पाण खे ॾिसंदा पिया आहियूं जेके असां इंसान आहियूं। असां हर रोज़ जीअण वारा आहियूं, तंहिंजे करे हर रोज़ असांखे संभाले करे हलणो आहे। इन करे हर रोज़ उन सचे साईं जो नेम ध्यानु हूंदो, सिमरन हूंदो त पोइ असां हर रोज़ संभलंदा हलंदासीं, हर रोज़ बहितर थींदा हलंदासीं। ऐं चङाई जॾहिं गॾु थी करे ईंदी आहे त पोइ केतिरो कमाल कंदी आहे। पर जेकॾहिं वेंदी आहे त उहा कीअं थींदी आहे, असां कॾहिं ॾिठो आहे? हाणे रवाज आयल आहिनि, मूंखे पतो न आहे, पर मॉडर्नाइज़ थी बि घणा में थी सघे थो, हूंदे बि थी, मूंखे पतो न आहे। पर असां नंढा हूंदा हुआसीं, उन ॾींहुं त असां सभिनी जा हूंदा हुआसीं, असां ई उन में शामिल हुआसीं, सभई हुयासीं। भई हिकिड़ो ठेकर जो भंडारो हूंदो, थियल जंहिंमें सोराख हूंदो, पोइ रोज़ जेके पैसा मिलंदा हुआ कुझु न कुझु बचाए करे न विझंदा हुआसीं हर रोज़। पंहिंजो महिमान जो त हर कंहिंजो थियल हूंदो, हाणे बि कोई न कोई मॉडर्न तरीक़े सां हूंदो ज़रूरु, छाकाणि चङायूं वेंदियूं कोन्हे, ॿारनि कुझु ठाहिया हूंदा ज़रूरु इहे तरीक़ा। पर असां जॾहिं ॾिना हूंदा पोइ ठेकर जा हूंदा हुआ, थींदा हुआ जेके हुया। पोइ न हर रोज़ उन वक़्त जे हिसाब सां जेको हूंदो विझंदा हुआसीं, ऐं हर रोज़ 5 पैसा 10 पैसा रुपयो जेको बि थियो विझंदा हुआसीं उन भंडारे में जेको सोराख हूंदो। ऐं उन ॾींहुं वरी उन भंडारे खे कोई तालो बि कोन हूंदो, भई हर बार चऊं दरी हूंदी आहे, कुझु हुते भरिजी वेंदो आहे, पर भईंदा हुआसीं, जॾहिं ज़रूरत पवंदी त भईंदा हुआसीं। हर बार चऊं कोई ताला लॻल हूंदा त उहे बि कोन हूंदा। जेकॾहिं तालो हुजे हा त शायदि वरी भंडारो न हुजे हा, जंहिं महिल घुरिजे खोले करे कढी वञो आहे। इन करे उन्हनि बि वॾा शर्म जो कमु कयो, वॾा बि वॾा सियाणा जेके हुया, इन करे दर दर ॾिनऊं कोन, भई विझे ज़रूरु पर कॾहिं कुझु न, शायदि इहो हूंदो। जॾहिं दर दरी हुजे हा त शायदि वरी ॿिए जो भंडारो ई साफ़ थी वञे हा, पंहिंजो थिए न थिए उहो बि थींदो। पोइ जॾहिं उन नंढे भंडारे में कुझु विझंदा हुआसीं त उन वक़्तु जेको बचो या जेको हथ आयो जेको आयो विझंदा हुआसीं। पर जॾहिं उनखे भईंदा हुआसीं या जॾहिं उनखे टोड़ींदा हुआसीं, कॾहिं ज़रूरत पवंदी विधासीं 5 पैसा, पैसो 4 न कुझु बि। पर जॾहिं खोलींदा हुआसीं त पोइ टेबल कुर्सी जॾहिं खोलींदासीं धरती उहा जॾहिं सॼो प्लाट भरिजी वेंदो, एतिरा उन जो निकिरंदा। उन वक़्तु ख़ुशी जो को अंदाज़ न हूंदो। ऐं जेकॾहिं ईअं चवंदा रहंदासीं समझ हूंदी रहंदी, इहे बि चऊं कुझु बि चऊं, पर ॿी समझ हुजे न हुजे, कोई लुकाए रखंदो या चोरी थींदो त पोइ कीअं लॻंदो? कोई खणी वेंदो लुकाए रखे या चोरी करे पोइ कीअं लॻंदो? ॼण पंहिंजो साह बि पाण सां कोन हूंदो। हक़ीक़त में इहा असांखे नंढे लाॻो समझ ॾिनी वेंदी। भई जॾहिं तव्हां थोरो थोरो बचाए करे रखंदव, जॾहिं मिलंदो त उहो तमामु घणो थी करे मिलंदो। मिलंदो त पंहिंजे दम सां मिलंदो। ऐं शायदि उनखे ॾिसी करे चवंदा फुड़ी फुड़ी तलाउ जेका के चवंदा, फुड़ी फुड़ी गॾु कईसीं तलाउ भरिजी वियो। गॾु पैसो 5 पैसे ॾाकी करे कईसीं, चाहे चोरी करे कईसीं,
पर जॾहिं मिलियो त केतिरो कुझु मिलियो। साॻे नमूने जॾहिं असां हर रोज़ उन सचे साईं जो नेम ध्यान सिमरन कंदा आहियूं, जॾहिं कंदा आहियूं त थोरो वक़्तु कंदा आहियूं, कॾहिं बेख्यालो कंदा आहियूं, ऐं कॾहिं कुझु वक़्तु गॾु कंदा आहियूं, कुझु वक़्तु वेही करे नेम ध्यान सिमरन कंदा आहियूं, बाक़ी त सॼा संसार में हूंदा आहियूं। त पोइ उहो असां जेको भंडारो भरबो वेंबो आहे, उहे गॾु थी था वेंदा आहिनि, रोज़ रोज़ जो थोरो थोरो मिली करे असां रहंदा संसार में, असांखे पतो ई न आहे। पर रहंदे रहंदे जेको रोज़ थोरो थोरो गॾु कंदा आहियूं, जॾहिं उहो भंडारो खुलंदो आहे या भॼंदो आहे, या संसार छॾींदा आहियूं या कुझु बि कंदा आहियूं, या संसार में हूंदे खोलींदा आहियूं, घणो करे पाणी भरंदासीं, पाणी खोलींदासीं, पर जॾहिं रोज़ रोज़ जो गॾु थी करे जॾहिं पोइ उहो हिकदमि खुलंदो आहे, त पोइ एतिरो भाग खुलंदो आहे जंहिं महिल बाल करे छॾींदो आहे, सॼो भरे छॾींदो आहे, ख़ुशी जी यादि न रहंदी। सो हक़ीक़त में इहो रोज़ जो खुलण आहे। असांखे कॾहिं लॻे असां नेम कयोसीं, छा थियो, कीअं थियो, कुझु न मिलियो, रोज़ कंदा आहियूं, छा थींदो आहे? पर हक़ीक़त में जेको गॾु थींदो वेंदो आहे, उहो वॾे कमाल जी चीज़ हूंदी आहे। जंहिं महिल उहो खुलंदो आहे न, खोलींदा आहियूं, पोइ उहा दम जी चीज़ हूंदी आहे। पोइ जेको उहो पंहिंजो कमु करे ॾेखारींदो आहे, उहो असांखे अलाए किथे पहुचाए छॾींदो आहे। तंहिंजे करे हर रोज़ नेम ध्यान सिमरन, उहो रोज़ जो उहो भंडारो आहे जेको पूरी क़िस्मत हली करे असांजी चमकाए छॾे। ऐं ॾिसंदा आहियूं जीवन में केतिरा दफ़ा कॾहिं कॾहिं मिलंदो आहे त एतिरो अचानक मिलंदो आहे जो पंहिंजी ॿुधी बि कमु न कंदी आहे, एॾा भाग खुली वेंदा आहिनि, क़िस्मत खुली वेंदी आहे। लॻंदो आहे यार कल छा सोचियोसीं असांजी ज़िंदगी हलंदी कीअं, ज़िंदा रही कीअं सघंदासीं, पर एतिरो मालिक ॾेई छॾियो आहे अॼु असांखे पाण खे ई पतो कोन्हे। ऐं ख़ासि करे जेका पंहिंजी पीढ़ी आहे, उनखे अगरि ॾिसंदासीं त पोइ शायदि सभु कुझु अखियुनि सां ॾिसण में थो करे, या ज़हन में बि न हूंदो। जॾहिं हिकिड़ो ॾीओ ॿरंदो सॼे घर में, सॼे घर में हिकिड़ो ॾीओ हूंदो जेको ॿरंदो, राति जो उहो बि विसाए छॾिबो, भई जीअं उहो बि तेल बचे। जॾहिं अञा बिजली जो नालो निशान न हो, ऐं जॾहिं ख़र्ची बि हूंदी, हिकिड़ी पैसी, ॿी पैसी, 5 पैसी, आनो, अढाई आना, इहे त हूंदी, 4 आना थी करे वेंदी आहे। पैसी असांजे दिन में ख़र्ची पैसी आम हूंदी, सिर्फ़ु रुपए, हिकिड़ी पैसी जंहिंखे चऊं। छा उन ॾींहंनि सोचियोसीं छा एतिरो कुझु थींदो? ॾींहं वारे दौर में सोचियोसीं एतिरो रोशनियूं बि ॾिसंदासीं। जॾहिं साइकिल न हुई तॾहिं ॾिठो त जहाज़ ॾिसंदासीं। पर जॾहिं हू पंहिंजी रहमत वसाए करे ॾींदो आहे, ऐं उहा तपस्या महिनत कोई हक़ीक़त में जेकॾहिं गहराई सां ॾिसूं त शायदि असां मुंहिंजो एतिरी कंहिंजी कोन हूंदी जेतिरी असांखे मिली आहे। तपस्या चऊं, महिनत चऊं, सत्कर्म चऊं, शायदि पाण सभु जेके आहियूं एतिरी न कई हुईसीं। जेको कुझु कयो पंहिंजे वॾनि कयो, ईमानदारी हुजे, सचाई हुजे, इख़लाक़ हुजे, किरदार हुजे, गुण हुजे, मान हुजे, मर्यादा हुजे, सही हलण हुजे, निभाइण हुजे, जेकॾहिं वॾनि खे ॾिसंदासीं त उनखे कोई चैलेंज कोन।
उन्हनि जेको भंडारो भरण शुरू कयो, हक़ीक़त में पाण खुली करे भंडारो थोरो खुली करे मिलियो आहे, पाण थोरो कयो न आहे जो पाण खे रहमत मिली आहे। पर जेको उन्हनि भंडारो उहो ॾिनो, असां ॿियो न करूं, उनखे सॼो बचाए तो रखूं या उॾाए छॾूं। जंहिंजे लाइ उन्हनि एतिरो इख़लाक़, किरदार, मान, मर्यादा, तपस्या, नाम, सिमरन, उन ते साईं जी रहमत पाती। असां सिर्फ़ु ॿियो कुझु न कयूं, उनखे बनाए तो रखूं। ऐं जॾहिं उहो रोज़ जो भंडारो खुलंदो आहे, भाग खुलंदो आहे, त पंहिंजो दम रखंदो आहे। जीअं खानपुर महार जो भाई नचूराम, जॾहिं वो आख़िरी सांस खणी रहियो हो, तो सच्चे साईं ने माण्हू मोकिलियो, तो साईं वो आख़िरी दर्शन चाहे थो। जॾहिं ॿ टे ॼणा, ॿ टे ॾींहं पइजी विया हुया, जेके ॿ टे ॼणा मशहूरु कड़ी माण्हू खे वधीक नथो खणा, त साईं जन उनखे चयो ठीकु आहे, बाद में जॾहिं आख़िरी श्वास खणी रहियो, पर हुननि त सोचियो शायदि उहो गुज़ारे वियो हूंदो, हितां इन ख़्याल को मोकिलाए विया, भई आख़िरी सांस खणे पियो सघे, ॿ ॾींहं पइजी विया। पर जॾहिं उते विया त हुनजो गुज़ारे वियो, पर वरी उथी आयो आहे। ऐं पुछण ते नचूराम चयो त मां सचे साईं खे उते पंहिंजे धाम ते ॾिठो, ईश्वरी रूप में ॾिठो। जंहिं चयो जेको तूं नाम, ध्यान, तपस्या कई आहे, बस उनमें थोड़ी राह दिया, सिर्फ उहा पूरी कर, असां ईंदासीं, वरी 6 महीने खां पोइ तोखे घुराईंदासीं। जॾहिं आंथड़ी ॻाल्हि खे सम्झ में ई न पई अचे, पर हक़ीक़त में ईअं थियो। जॾहिं साईं हुननि सार छॾियो, 6 महीने खां बाद हुन चयो बाक़ी सचे साईं जो आशीर्वाद आयो आहे। उन्हनि चयो हाणे तुंहिंजी तपस्या पूरी थी, अच तुंहिंजा कर्म बंधन सभु मुक्त थी विया, तूं आज़ाद थी करे अच। ऐं नेम ध्यानु कंदो वेंदो रहियो। त ठीकु ईअं जीअं असांजो भंडारो जॾहिं रोज़ विझंदा हुआसीं, इहो त ॾिसंदा हुआसीं, महींदा न हुआसीं भई केतिरो पियो आहे, केतिरो भरियो आहे। ऐं जेतिरो भरजण वेझो ईंदो, ओतिरो उतावलोपन ओतिरो वधंदो, भई कॾहिं भरबो। ऐं कोशिशि कंदासीं जल्दी भरिजे। थोरी बि जेको सचे साईं जी दामन में रही करे नेम, ध्यान, सिमरन कयो, शेवा कई, सत्कर्म कया, चङाई कई, थोड़ी गुज़ारे वियो, तॾहिं बि सचे साईं चयो न तूं हाली हुज, अञा तुंहिंजे भंडारे में 6 महीना छा, कुझु 12 महीना देरि अॻु में असां अचूं, सिंघो पोइ 6 महीना पोइ भरबो। पर जॾहिं साईं जन संसार छॾियो ऐं 6 महीने खां पोइ उनजो भंडारो भरियो सचे साईं जी आशीर्वाद सां, उनखे थी त उनखे बि 111 साल थी विया आहिनि, 10 साल थी विया आहिनि। 111 साल साईं जन जा मल्हायासीं, 6 महीना उहो पोइ वियो। पर अॼु ताईं उनजी ॻाल्हि उहा अञा ताईं ज़िंदा आहे, अञा ताईं उनखे यादि कंदा वेठा आहियूं। तंहिंजे करे असांखे जेको जीवन मिलियो आहे, वो हर रोज़ नेम, ध्यान, चङाई, मालिक जी रहमत पाईंदे आस्ते आस्ते पंहिंजे जीवन जो भंडारो भरींदा हलूं। हर रोज़ कुझु न कुझु में विझंदा हलूं, कुझु न कुझु कंदा हलूं। जंहिंमहिल खुलंदो त पोइ दम कंदो। पर न जी चयोसीं जेका वॾनि कई उनखे विञायूं त कॾहिं बि न। उन्हनि जेका तपस्या कई, सचाई कई, पौतारताई ते हलिया, पंहिंजे जीवन खे ऊंच आदर्शन ते रखियो, नेम ध्यान सचे साईं जी रहमत खे पातो ऐं पाण खे हरियो भरियो करे ॾेई विया, उनखे बढ़ाए करे रखो।
अगर चऊं एतिरो कुझु आहे छा थींदो, बसि वञे त वञे, कहिड़ी ॻाल्हि आहे, थोरो वियो त छा थींदो। लेकिन ये गॾु थोरो थोरो थी करे थींदो आहे, जॾहिं थोरो थोरो थी करे वेंदो आहे न, उहो बि ज़ालिम हूंदो आहे। जॾहिं ओचितो तरो निकिरंदो आहे न, उहो बि ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। हिकिड़ो संत हो, हिकिड़े शहर में वियो, उते सत्संग थियो, प्रवचन थियो, तो काफ़ी संगत आयल हुई। विया जेके ॿिया सभु कारोबार कमकार वारा, जेके हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो कमु जेको बि जंहिंजो हुयो, सत्संग में त हर क़िस्म जो माण्हू हूंदो आहे। और ॿ खीर वारा बि हुया। ॿिन्ही जो धंधो हलियो पए, सभु कुझु सही हलियो पए। वरी संत ॿिए दफ़े आयो त हिकिड़े वरी सत्संग पूरे थियो, खीर वारे संत ॾे आयो। चइसि हाणे वियासीं त ॿई बराबरि, ॿई हिक जहिड़ा। असांजो दुकान बि बिल्कुलु आम्हूं साम्हूं आहे, पासे में बि कोन्हे, ॿई बिल्कुलु बाज़ार जे आम्हूं साम्हूं वेठा आहियूं, ॿई हिक जहिड़ा। ऐं वॾनि खां वधीक धंधो आहे खीर जो असांजो, ॾाढो बहितर हंधि असां चवंदा आहियूं। पर कुझु ॾींहं थिया आहिनि से, हू जेको साम्हूं वारो खीर वारो आहे, हाणे असां त एॾो खीर विकिणूं, कढ़ाई करूं, जेको रोज़ बचंदो आहे बचंदा खाईंदा आहियूं, पाण में ख़ुशि हूंदा हुआसीं। हाणे कुझु ॾींहं थिया आहिनि, खीर हाणे एतिरो हूंदो आहे, पतो न पवंदो आहे, रोज़ पाणी जो लोचो भरे करे हुन विझी छॾींदो आहे। हाणे ज़ाहिर आहे पाणी जो लोचो भरींदो आहे, रोज़ विझंदो आहे। इन करे पोइ उन जो खीर जो रोज़ हुयो, आनो बानो जेको बि हुयो, चइजे पोइ इन करे हाणे रुपयो पैसो आहे ॾेलो, रोज़ वधीक बचंदो आहे, जो खीर में पाणी मिलाईंदो आहे। इन करे हू हाणे आहे त बेईमानी, पर ख़ुशहाल थींदो वेंदो आहे, मां उते बीहंदो वेंदो आहे। इन करे हाणे मां छा करां, उनखे ॾिसी करे मां जो अंदरि बि हलंदो आहे, मुंहिंजी हली चली में खाधे पीते में थोरो फ़र्क़ु अची वियो आहे। हाणे मां छा करां, सचो त तूं पंहिंजी चकाई ते हल पियो, जी हलंदो पिया। कुझु वक़्तु खां पोइ वरी संत आयो, हिन चयोसि हाणे तूं मूंखे त चयो, पर पहिरियों त हिकु लोटो पीतो, हाणे लोटा जेके नी ठंड पोइ वञो, हिकु विधे वरी ॿ विधे वरी टे, आहिस्ते आहिस्ते वधे थो, हाणे 8-10 लोटा रोज़ विझे थो। तंहिंजे करे हुनजो घर ख़ुशहाली सां भरिजी वियो। हाणे मूंखे तूं चओ त भई चङो थी हल, मां काॾे फासां। बसि ॿार बि जहिड़ो कंदा आहिनि, सभु चवंदा आहिनि तूं वरी ईमानदारी सां कहिड़ो भाव ॾींदी, छा कंदी, कहिड़ी ख़ुशी वरिती आहे, असां ईमानदारी ते हलूं। इन करे हाणे मूंखे बर्दाश्त नथो थिए, हाणे मूंखे तूं मोकल ॾे त मां बि थोरो पाणी मिलायां त सही न। सम्झो न, तूं पंहिंजो हल पियो, हलां सही, पर मौत मूं बि हाणे मां कीअं करां, इन करे मूंखे न आहे पईंदो। ऐं चवंदा तूं हल। वरी संत कुझु वक़्तु खां पोइ आयो, वरी सत्संग थियो, वरी संत ॾे आयो। चयोसि बसि हाणे बाक़ी कुझु न बचंदो, हाणे जेको बि चवे बसि हाणे थोरो तोखे मोकल में छॾिणो आहे, ॿुधाइण आयो आहियां त हाणे मूंखे कुझु न थींदी, बसि हाणे मां कंदुमि ज़रूरु। मुंहिंजी उथी वेठी, खाधो पीतो, जॻह सभु कुझु चङी थी वई अथसि, मां ओड़ो लॻो पिया, कुझु बि कोन्हे। तंहिंजे करे न हाणे मूंखां बर्दाश्त थिए थो, न ॿारनि खां बर्दाश्त थिए थो। इन करे हाणे मां तोखे मोकल में बि कोन आहियां, ॿुधाइण आयो आहियां, हाणे मां कंदुमि ज़रूरु। बाक़ी जेको रस्ते में चुप कई वेठो हुउमि, तूं अचे बसि, मां जेको तुंहिंजी ॿुधी आहे सच सच पको यकीन कयो थी। चए हा। चए चङो भला हिकिड़ो कमु कर, हाणे उन बि जेका कई आहे उहो बि सही आहे, हाणे वक़्तु ईंदो पिया। सो तूं ईअं कजांइ, जेको तुंहिंजो दुकानु आहे न, जेतिरे कद जो उहो शख़्स आहे ओतिरो तूं दुकानु जेको पंहिंजो खॾो खोटे छॾ, ऐं हर रोज़ जेका हो लोटा ॾी पाणी जा मिलाए, तूं ओतिरा लोटा पाणी जा भरे ॾी खॾे में विझी छॾिया कर, पर खीर में न मिलाइजांइ। खॾे में मिलाया गंद थींदो, मां त मुंहिंजो छा थींदो, मूंखे छा मिलंदो, मां त ओड़ो सुञो हूंदुमि न, मुंहिंजो छा थींदो। तूं चवंद खॾे में कीचड़ में विझी छॾ, हाणे मां छा तूं कीचड़ थींदो न त मुंहिंजो दुकानु जेको
वो तो जेको थई पर तू हाली एस ते इहो कजाए जेस ते इहो खॾो भरजे हो ठीक आहे जेतिरो बर्दाश्त कयो त मां इहो बि करां थो हाणे खॾो खोल कची मीठी पहिरियों जीअं विधई तो न कुझु ॾींहुं त नज़र ई कोन को पाणी में पियो बि सही आस्ते आस्ते जेतिरो लोटा विझे वो गीलो थियण लॻो गीलो थियण खां बाद उनमें थोड़ी पाणी अचण लॻो हाणे हेॾो सारो वॾो खॾो हाणे जॾहिं भरजो भर ॾे तव्हांजो आस्ते आस्ते लोटा विझे रोज़ उनखे ॾिसे वरी मथो थोड़ी उस लॻे हवा लॻे वरी पाणी सुकी बि वञे हे परेशान थो थिए हाणे संत जी गैर में विझ हाणे मां छा करा तो वरी ओतिरा लोटा रोज़ विझे उहे बि ईमानदारी सां विझे जेतिरा हो विझे ओतिरा हे विझे उनमें बि हर बार वधीक न विझे चइण संत चयो आहे आख़िरी पाण हलंदो पिया मुंहिंजो वरी मां तोखे कॾहिं न चवंदुमि इन करे आख़िरी दफ़ो मूंखे ई वञिणो आहे आस्ते आस्ते पाणी पेर जेतिरो वरी गोॾे जेतिरो कमर जेतिरो कुझु न पाणी वधंदो पियो अचे ऐं तव्हांजो जंहिं ॾींहुं ॿिए दफ़े संत आयो हिन शख़्स को कुझु चवण न पियो पुॼे हुनखे छा चवां संत खे छा थियो कुझु ॿुधाइण लाइ बि सच दयालपुर तुंहिंजो कमु कीअं हलंदो पिया चयोमांसि हाणे मां छा करां कंहिंसां मुंहिंजो मुक़ाबिलो त आहे कोन अॻे हूंदो साम्हूं वारे सां हाणे उहो रहियो न आहे हाणे मां छा चवां संतो छा थियो चयोमांसि रोज़ मां पाणी जो लोटो विझंदो हुउमि जेतिरा हो विझंदो ओतिरा मां विझंदो पहिरियों पाणी त ईअं वियो पोइ कीचड़ थी पोइ पेर जेतिरो पोइ गोॾे जेतिरो पोइ कमर जेतिरो पोइ मथे वधंदो आयो तव्हांजो पाणी अची करे पूरो थियो थोरो बचो तव्हांजो साईं जंहिं ॾींहुं आख़िरी पाणी विझो न जंहिं महिल हुन विधो एतिरे में मां विधो त जीअं ई खॾो भरियो पाणी थोरो ॿाहिरि निकितो हिकदमि अचानक मुंहिंजे घर खे बाहि लॻी वई जंहिंमें जेको कुझु हुयो सॼो घर बि सड़जी वियुसि तबाह थी वियुसि ॿारनि जो नुक़सानु थियुसि पंहिंजो थियुसि इन करे हाणे वीचारे कुझु बचो न आहे मूंखे ॾाढो रहम ईंदो आहे ॾिसां त भई कीअं थियो वीचारे एतिरो कुझु कयो जे सम्झो एॾो साड़ हूंदो जॾहिं मां छा चवां मां संत बसि इन ॾींहं खां मां तोखे झलियो पए तोखे मना कयमि पए तूं चवे पियो न भई मां यको पर तुंहिंजी ईमानदारी आहे उनजी पहिरियों यको गॾु पई थिए था ॿिनि जी बराबरि बराबरि हली पए जंहिंमहिल हुन खोट शुरू कई हुन गुनाह शुरू कया पोइ आस्ते आस्ते जेतिरो जेतिरो गुनाह पिया थींदा वञनि पाणी ओतिरा ओतिरा जा गॾु पिया थींदा वञनि छाकाणि त इहो त पहिरियों जा पुञ हुया जेके सभई गॾु थिया पिया ख़ाली खॾो जेको बि हुयो जेके मुंहिंजा पुञ हुया इन करे जेतिरो ई पाणी वञे पियो वरी पुञ हुनखे साथ पिया ॾियनि मूंखे कुझु थिए ई न पियो अॼु जेके अॻ जूं चङायूं हुयूं सभिनी खे कमु पियूं अचनि तव्हांजो पाप जो उहो घड़ो ॾींहं में पाणी पवंदा विया पाप पवंदा विया तव्हांजो जंहिंमहिल पुञ पूरा थिया पाप सां घड़ो भरिजी वियो तव्हांजो अहिड़ी बाहि लॻी सभु कुझु तबाह थी वियो सभु कुझु ख़तमु थी वियो कुझु बि न बचियो तंहिंजे करे पुञ जो बि घड़ो भरबो आहे पाप जो बि घड़ो भरबो आहे इन करे ॾिसंदा पंहिंजी अखि ॾिगो केतिरा गुज़रिया आहिनि जंहिंमहिल कुझु न हूंदो आहे अचानक मालामाल थी वेंदा आहिनि सभु कुझु भरिजी वेंदो आहे उनजा जॾहिं पुञ गॾु थींदा आहिनि जो लॻंदो आहे नेम कयो ध्यानु कयो चङा कमु कया बहितर कयो मूंखे छा मिलियो मंदर वियुमि शेवा कई उन सचे साईं जी रहमत में आहियूं पर जेके उनजा पुञ जा घड़ो भरबो वेंदो आस्ते आस्ते जो गॾु थी करे भंडारे वांगुरु मिलियो त वरी मालामाल करे छॾियो सभु कुझु भरे छॾियो पर जॾहिं सभु पुञ असां सभिनी जा आहिनि जेके हलंदा पिया जॾहिं उनखे पाप में आस्ते आस्ते भरण जी कोशिशि कंदा
जॾहिं पाप जो घड़ो भरबो आहे पोइ जॾहिं उहो फाटंदो आहे त उहो ई वरी ओतिरो ई ऊंधो करे छॾींदो आहे। इन करे केतिरा ॾिसंदा आहियूं जेको सोचींदा आहियूं भई बैंक में रखूं बैंक खुटी सघे थी लेकिन इहो ख़तमु न थींदो, लेकिन रातो राति पूरो थी वियो पतो बि न पियो विया काॾे छा थियो। इन करे मुंहिंजी सच साईं इन्हनि संतनि इन्हनि महात्माउनि असांखे चयो त हर रोज़ नेम ध्यान सिमरन ज़रूर कयो। त यको संसार में हलो था, यको उनमें वहियो था, वापरियो था, सब कुछ कयो था, लेकिन पुण्य जो घड़ो खाली थियण कॾहिं न ॾिजो। खाली थिए भी सही करे गलती खां त पोइ में पाप जो घड़ो त कॾहिं न भरजो। वो पाप वारो ओतिरो पाणी तो में पोइ बि न पवंदो रहे, खाली थियण में बि हली वेंदो भई ठीकु आहे हली कुझु न आहे, पर पाप सां वधण जॾहिं पाप सां वधी पोइ ऊंधो करे सघिबो आहे उहो ॾुखियो थींदो आहे। तंहिंजे करे असांखे जेको इहो रस्तो मिलियो हर रोज़ नेम कयो, ध्यानु कयो, सिमरन कयो, उहो उन भंडारे वांगुरु। ऐं उनजे लाइ आम तौर असां जेके ॿ अखियूं आहिनि उहे इस्तेमालु कंदा सभ खे ॾिसण जे लाइ, उहो असांजी नेचर आहे, उनखे असां कुझु बि नथा करे सघूं। पर जेके चवंदा आहिनि कि 4 अखियूं थी जो ख़्यालु कजे आहिनि नज़र ॾाढी तेज़ थी, ॾाढी जोर थी, उहे जेके ख़बरदारी वारियूं पोयूं 2 अखियूं आहिनि असांजूं, उहे कंहिंमें थियूं लॻनि उनजो वॾो ध्यानु करणो आहे, उनखे ॾाढो ॾिसणो आहे। या उहे पाप करण खे बचाए करे हलनि थियूं या पुण्य करण खे पाप खे रोकण जे लाइ बचाए करे हलनि थियूं। आम तौर असां इंसान जेके आहियूं पाप करण ते जेको आहे उनखे खोले करे रखंदा आहियूं, उनमें असां ॾाढा ख़बरदार न आहियूं, हेॾे होॾे जाॾे करे पोयूं पासीरा जाॾे काॾे तकींदा आहियूं, कोई ॾिसे थो, को ॿुधे थो, को छा करे थो, को कीअं करे थो। असां पाप करण में 2 अखियूं खोलींदा आहियूं, पर हक़ीक़त में जेके 2 अखियूं आहिनि असांखे पुण्य कर्म जे लाइ मिलियूं, असांखे समझ जी ॻाल्हि आहे। असां उनखे खोले करे रखूं, असांजी नज़र, असांजी नियत, असांजी सोच उहे असांखे उन सचे साईं जे ॾिसण में कमु अचनि, उनजे आदेश, उनजे संदेश, उनजे जीवन, उनजी सूह, उनजी रहमत, उनखे ॾिसण जे लाइ असांखे खोले करे मिलियो। किथे असांखे पुण्य खे छियो त नथो लॻे, आमतौर सां कंदा आहियूं असांखे पाप खे छियो नथो लॻे त पाप को बचाए करे हलंदा आहियूं, भई पाप खे बचाइण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, पर हक़ीक़त में पाप खे बचाइण जे लाइ न, पाप खूं बचाइण जे लाइ उहे असांखे 2 अखियूं ॿियूं मिलियूं आहिनि। सचे साईं चयो उहे पाप खे बचाइण जे लाइ न, पर पाप खूं बचाइण जे लाइ, पाप खां पाण खे बचायूं, पाप खां संभाले हलूं। अखियूं आहिनि ठोकर बचाइण जे लाइ, ठोकर खाइण जे लाइ थोरे नहीं। असां सभु इंसान दुनिया जा जेके ई आहियूं कर्मनि ते यकीन रखंदा आहियूं, विश्वास ते यकीन रखंदा आहियूं। अगरि अॼु कंदासीं सुभाणे मोती मिलंदो पोइ छा थींदो? इहो खीर जो घड़ो भरे पियो, पाणी विझे पियो, पर जॾहिं पाप जो घड़ो भरियो त पोइ उन नतीजो छा निकितो? ऐं जेकॾहिं पुण्य जो घड़ो भरियो त पोइ छा थियो? नचुरम किथे पहुतो? तंहिंजे करे अॼु परनाम दान जे प्यार भरे उन मालिक जी रहमत भरे अवसर ते गॾु थियो, उन सचे साईं जी दामन में आया। तो हक़ीक़त में इहो पुण्य जे घड़े भरण जो ॾाढो बहितरीन सुनहरी मौक़ो हूंदो आहे, आशीर्वाद पाइण जो मौक़ो हूंदो आहे। नाम जो घड़ो त असांखे मिलंदो आहे,
पर असां उन पुण्य जे घड़े खे भरींदा आहियूं। हर रोज़ उन कुछ न कुछ विझंदा आहियूं, कुछ न कुछ नेम ध्यान सिमरन हर रोज़ उन घड़े में असांजो पवंदो रहे। अॼु ॿार हुयासीं, जॾहिं नंढो हिकिड़ो भंडारो रखंदा हुआसीं, जॾहिं विझंदा हुआसीं त न लॻंदो, पर जॾहिं खोलींदा हुआसीं त पोइ कीअं हूंदो। जॾहिं खुलंदो 5-5 ॾाढा पैसा विझंदा हुआसीं, लॻंदो ई न भई छा थींदो, ॾिसंदा हुआसीं कॾहिं भरबो, इंतज़ारु हूंदो ॾाढो। पर जॾहिं खुलंदो पोइ त चङी जॻह भरिजी वेंदी, पोइ छड़ो पाण बि न पर दोस्त में विहारे करे ॻणींदा हुआसीं, माना पंहिंजे ॻणण खां बि वधीक हूंदा, ॿियनि खे विहारे करे बि भरंदा हुआसीं। पर जॾहिं सभिनी जा विहारे करे ॻणींदा हुआसीं तॾहिं बि केतिरी ख़बरदारी हूंदी भई कोई खणे न, काॾे वञे न, इहा बि वॾे कमाल जी चीज़ हुई। जॾहिं खोलींदा हुआसीं पाण ॻणे न सघंदा हुआसीं, ॿिया दोस्त बि ईंदा हुआसीं, पर उन्हनि नज़रदारी कंदासीं को 5 ॾहाकी खणे न। जेका चीज़ असांखे यादि थी ॾियारे अॼु, जॾहिं पुण्य सां गॾु कयूं असांजो घड़ो भरिजे, पर खुले त उहो असांजो पुण्य वञे न, असांखे संभाले करे हलिणो आहे। असांजा वॾा जेको पुण्य जो घड़ो असांखे ॾेई विया, जेका रहमत ॾेई विया, जेका तपस्या चङाई पवित्रता ईमान मर्यादा इज़त उद्देश्य सभु उन्हनि पूरा कया, आदर्श उहो नाम ध्यानु जेको उन्हनि कयो असांखे ॾेई विया। पर जेकॾहिं असांखे भरियल मिलियो आहे पोइ बि विञायूं न, एतिरियूं तकियूं खोले करे रखूं, उन्ही खे त बनाए करे रखूं, उन सां त बहितर थी करे हलूं। ऐं अॼु उहो मालिक जी रहमत जो घड़ो असां सभिनी खे मिले थो, यानी पाप जो घड़ो पूरो थियो, पुण्य जो घड़े जो उदय थिए थो। मालिक असांखे पुण्य जो घड़ो अॼु हथ में ॾिए थो। अॼु खां असां हर रोज़ उन कुझु न कुझु विझणु शुरू कयूं, हर रोज़ कुझु वक़्तु नेम ध्यान सिमरन उन मालिक जो हुजे ज़रूर, नाम असांजे जीवन में हुजे ज़रूर। ऐं पोइ जे बार घड़ियो भरियो असांजी ऊचाइनि खे छुहंदासीं। हर रोज़ असांखे कुझु मिंट वॾा न लॻंदा, पर जॾहिं मिलंदो त अलाए छा हूंदो। भाग क़िस्मत इज़त शान मान संसार जा सभु सुख शान ऐं अॻिते उन सचे साईं जी रहमत उनजी गोद यानी ॿई जहान तारे छॾे, ऊचाइनि ताईं पहुचाए छॾे। तंहिंजे करे अॼोके भागनि भरे ॾींहं ते उन सचे सतगुरु दर उन ईश्वर दर इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो रहमत ऐं पुंज घड़े खे असां भरींदा हलूं, असांखे अहिड़ी आसीस बख़्शे जे जीअं नचूराम खे सचे साईं आशीर्वाद ॾिनी त कुझु वक़्तु तर्स असां पंहिंजी ज़िंदगी में बि ईअं न वञूं, उहो अहिड़ो घड़ो भरे वञूं जो सचे साईं खे पास पहुचे, उनजी रहमत में रहूं, पंहिंजे जीवन खे संभाले भरपूर करे हलूं। सो अॼु इन शब पावतार प्यार भरे अवसर ते विस्पतवार नामदान जे शुभ मौक़े ते सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं वाधायूं। सचो सतराम सचो सतराम सचो।